घोटकी जे सूबाई तक 21 ते समूरनि पोलिंग स्टेशनुनि जे गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मुताबिक़ पीपल्स पार्टी जो सरदार अली नवाज़ उर्फ राजा खान महर 63,758 वोट खणी मैदान मारे वरितो, जॾहिं त साम्हूं मुख़ालिफ़ उम्मीदवार सरदार गुलाम अली अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़ कुल 29,273 वोट खणी हाराए वियो आहे। हुरा खानगढ़ में सूबाई तक ते पिण सरदार मोहम्मद बख्श खान महर पिण गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मुताबिक़ समूरनि 183 पोलिंग स्टेशनुनि तां 87,431 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त साम्हूं बीठल उम्मीदवार मोहम्मद इसहाक लगारी कुल 9,401 वोट खणी सघियो। अहिड़ी रीति सूबाई तक 19 ते आज़ाद उम्मीदवार सरदार नादर अकमल खान लगारी 175 पोलिंग स्टेशनुनि मां 173 पोलिंग जे पहुतल गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मुताबिक़ 55,399 वोट खया आहिनि, जॾहिं त संदसि साम्हूं बीठल पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अब्दुल बारी खान पिताफी 43,757 वोट खणी ॿिए नंबर ते आयो आहे। हुरा मावड़ो जे सूबाई तक 18 ते 186 पोलिंग स्टेशनुनि जे पहुतल गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मुताबिक़ आज़ाद उम्मीदवार तौर फॉर्म भराईंदड़ ॾाम मेहताब खान नहर 56,088 वोट खणी पहिरें नंबर ते आहे, जॾहिं त हुन जे साम्हूं बीठल पीपल्स पार्टी जे उम्मीदवार मीर शहरियार खान शर 53,975 वोट खणी ॿिए नंबर ते आहे। अहिड़ी रीति क़ौमी तक 198 जी कुल पोलिंग स्टेशन 363 मां सिर्फ़ 333 पोलिंग स्टेशनुनि जे पहुतल गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मुताबिक़ त पीपल्स पार्टी जे ख़ालिद अहमद खान लुंड 1,10,346 वोट खया आहिनि, जॾहिं त मियां अब्दुल हक उर्फ मियां मिठू 83,135 वोट खणी ॿिए नंबर ते आहे, जॾहिं त अञा 30 पोलिंग स्टेशन जो रिज़ल्ट बाक़ी आहे। हुरा पनुआ किल जे सूबाई तक 22 ते पीपी उम्मीदवार ॾाम इकरामुल्लाह खान धारे जो गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मुताबिक़ 42,165 वोट खणी कामयाबी माणे वरिती आहे, जॾहिं त संदसि मुख़ालिफ़ उम्मीदवार मोहम्मद मुबीन बल्लू 40,005 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। अहिड़ी रीति कश्मीर जे सूबाई तक 5 ते 132 पोलिंग स्टेशन ते पहुतल गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मुताबिक़ त पीपल्स पार्टी उम्मीदवार मीर आबिद खान सुंदराणी 29,388 वोट खणी कामयाब, जॾहिं त संदसि मुख़ालिफ़ हाफ़िज़ रब नवाज़ चाचड़ 20,983 वोट खणी पोइ ते रहियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची